सिंध फ्रेंड्स फोरम ऐं मूं सजाद सुहाग तरफ़ां तमाम आयल मुअज़्ज़िज़ मेहमानन के दिल जी गहराइन सां भली का सकाफ़ती डे मल्हायो पियो वञे यूएई में ऐं पहुतल आहियूं। असांजी जेकी परफॉर्म आहे मुंहिंजी गामू जी कॉमेडी में आहे सिंध फ्रेंड्स ख़ासि करे उहे हर साल हिते प्रोग्राम अरेंज कंदा आहिनि। सजणे साणे के अणासी विसरे हैफ़तनी के होए वतन जिनी विसारियो। बात मुझे गंद ते आऊं खयो पियो अचां जीए सिंध आऊं चवंदो अचां। साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। असां सिंधियुनि जो सकाफ़ती ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। सिंध हुजे या हिंद हुजे आहियूं त सभु हिकु न। डॉक्टर साहब छो हेलमेट पाए माण्हू खे ॾिसंदा आहियो छा? जो सच इन्हीं तां सड़े सो सिंध माल दे वञे सिंध माल दे ये इवेंट्स थींदा रहनि ताकि असां पंहिंजे कल्चर खे जेको आहे सो बरक़रार रखूं। टोपी अजरक आहे उनखे असां मान ॾियूं ऐं पंहिंजी सकाफ़त ते फ़ख़ुरु कयूं। जंहिंखे बि पंहिंजी सिंधियत नाज़ आहे उहो उथी करे मूंखे नची ॾेखारे। धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली। वेलकम टू द कल्चरल शो